केरा आया डैड। खैर तो आए ना पुत्र। निंड न थी अचे डैड। अलीना ऐं उमेर जी ॾाढी यादि थी अचे। पुत्र हौसलो था, हौसलो हौसलो। अच वे वे मूंसां गॾु मूवी ॾिस। न न डैड, मां वञा थो। तव्हां पंहिंजो ख्यालु रखिजो, ख्यालु रखिजो पंहिंजो। ओके, तूं भी पंहिंजो ख्याल रख। हिकिड़ो मिनट, हिकिड़ो मिनट। ख्याल ख्याल रखिजे, पंहिंजो ख्याल रखिजे। जी हाँ डैड। ख्याल रखिजे। मिस्टर असलम, इहो मुमकिन कीअं थी सघे थो? को शख़्स अलीअ खे गोली सां क़त्ल करे थो ऐं अव्हां खे ख़बर नथी पई? माय डियर एसएचओ साहब, मां रोज़ जे मामूल जियां पंहिंजे कमरे में यानी सिनेमा हाउस में हॉरर मूवी ॾिसी रहियो हुउसि ऐं तव्हांखे त ख़बर आहे त हॉरर मूवी में गोलियुनि जा ठका हूंदा आहिनि। भला उन्हनि ठकावनि में मां ॿियो आवाज़ किथां थो ॿुधी सघां? भला मिस्टर असलम, इहो ॿुधायो, उमेर ऐं अलीना जो क़त्ल कंहिं कयो आहे? मां। What? मुंहिंजो सवाल पहिरीं गौर सां ॿुधो। तव्हां मुंहिंजे जवाब ते गौर कयो। सवाल रिपीट करण जी ज़रूरत न आहे एसएचओ साहब। छा तव्हां सच पिया चयो? 100% सच। उन जी अली खे ख़बर आहे? न। छो? अली मूंखां पुछियो ई न हो। ऐं मूंखे छो था ॿुधायो? तव्हां हाणे त पुछियो। भला तो उमेर ऐं अलीना खे छो क़त्ल कयो? हिन जिस्म कमज़ोर सां तो क़त्ल कीअं कयो? एसएचओ साहब, मूंखे हॉरर मूवीज़ ॾिसण जो जुनून जी हद ताईं शौक़ु आहे। जुनून जी हद ताईं। मां जेसीं ताईं का हॉरर मूवी न ॾिसां मूंखे चैन, सुकून, आराम न ईंदो आहे। ऐं हिकिड़े भेरे मां हिकिड़ी हॉरर मूवी ॾिठी, बॉडीज़ डेथ में मूं ॾिठो त हिकिड़ो जुनूनी हिकिड़े ॿार खे स्विमिंग पूल में बुड़े मारे छॾियो। मां उन्ही कैफ़ियत में ॿार खे स्विमिंग पूल में त ॿोड़े न सघियुसि। मुंहिंजे घर में स्विमिंग पूल त हुयो ई कोन।
न वरी को वॾो तालाब को टब हुयो। मूं ॿार खे बाल्टी में ॿुड़े छॾियो। ऐं अलीना अलीना खे मारण जे लाइ मां हिकिड़ी ॿी फिल्म ॾिठी। हिकिड़ो मर्डरर ड्रिल मशीन सां प्रेग्नेंट औरतुनि खे मारे पियो। इन फिल्म जो नालो हो मिस्टर ड्रिल। मां ड्रिल मशीन सां अनिला खे मारण जी कोशिश कई, पर ड्रिल मशीन तो हुई कान। मूं झाकियो, मूं हिकिड़ी छुरी वरिती। छुरी जी नोक सां मूं ड्रिल मशीन जो कमु वरितो। हुनजी ड्रिंक में ट्रैंक्विलाइज़र मिलाइणो पियो। मूंखे हुनजी ड्रिंक में ट्रैंक्विलाइज़र मिलाइणो पियो, हुनखे बेहोश करणो पियो। ऐं अहिड़ी तरह